जय झूलेलाल। अची वियो पार्टी करे, इंजॉय खूब कयो हूंदव। अची वियो नयो साल अची वियो न। मां चयो छा हाणे कंहिंखे डिस्टर्ब कजे, इन लाइ मां चयो सभु अची वञनि घुमी फिरी, उन खां पोइ मां विश कंदीमान आराम सां। त तव्हां सभिनी खे नए साल जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। ख़ुशि रहो, स्वस्थ रहो, मस्तु रहो, तंदुरुस्त रहो। बसि मां इहा ई प्रेयर कंदमि भॻवान सां। ऐं थोरो सो आशीर्वाद मूंखे बि ॾेई छॾियो। तव्हांजो प्यार त ख़ैर ॾाढो ई मिलियो आहे मूंखे, उन लाइ तहे दिलि सां धन्यवाद। ऐं हिकिड़ी नंढड़ी सी ॻाल्हि, मां वीडियो जेके बि ठाहींदी आहियां हूंदा त मुंहिंजा कॉमेडी वारा आहिनि, पर कुझु माण्हू छा आहिनि न कि उनखे सीरियस खणी वठंदा आहिनि ॾाढो। त भैया सीरियस थियण जी कोई ज़रूरत कान्हे। मुंहिंजा वीडियो ॾिसो, तव्हांखे खिलाइण लाइ हूंदा आहिनि। ॾिसो, ख़ुशि इंजॉय कयो ऐं खिलंदा रहो। बसि करिणो छा अथव तव्हांखे कि इंस्टाग्राम ते ॻाढ़ो बटण और फेसबुक ते नीरो बटण, उहो दॿाए छॾींदा कयो। कमेंट बि कॾहिं कॾहिं करे छॾींदा कयो। बसि तव्हांजा कमेंट ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हाणे हिन भाउ जो ई कमेंट ॾिसी वठो। इलाही कमेंट ईअं बि ईंदा आहिनि त तव्हांजा वीडियो ॾिसी करे असांजी त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। त उनजे लाइ धन्यवाद ॾाढो ॾाढो। ऐं इलाही माण्हू असांजे लाइ छा चवंदा आहिनि त वांदियूं आहिनि, वीडियो पई थियूं ठाहिनि, घर ॾे कोई ध्यानु ई न। त अहिड़ी ॻाल्हि न आहे। असांखे बि तव्हां वांगुरु भॻवान 24 ई कलाक ॾिना अथई, 25 न अथई। उन में ई असां सभिनी खे ख़ुशि करे पंहिंजो कमु निपटाए पोइ थोरो सो जेको टाइम मिलंदो आहे उन में वीडियो ठाहींदा आहियूं। भई हाणे त थी वियूं न पार्टियूं, नयो साल बि अची वियो, हाणे तिरमूरी अचण वारी आहे, 26 जनवरी अचण वारी आहे, त थोरो उनखे बि ध्यानु ॾियणो आहे न। त मूंखे छा आहे न कि लड्डू तिरनि जा और लाई ॾाढी वणंदी आहे। त जंहिंखे बि तिरमूरीअ ते मूंखे मोकिलिणो हुजे लाई और लड्डू त भले मोकिले सघो था। हा, ऐं वरी ईंदी 26 जनवरी त बूंदीअ जा लड्डू, उहे बि भले चाहियो त मोकिले सघो था। बाक़ी मुंहिंजा वीडियो त ईंदा रहंदा अथव, ॾिसंदा रहो, लाइक कंदा रहो, कमेंट कंदा रहो, ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि खिलंदा रहो ऐं मूंखे पंहिंजो प्यारु ॾींदा रहो। जय झूलेलाल, हैप्पी न्यू ईयर।